अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिम मिनन नार फ़अनक़ज़कुम मिन्हा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। अॻिते पिंडाल खाली आ, जमायत घणी आ, दोस्त कदम कदम सुरी अचन, कुछ हिन पासे अचो, कुछ अॻिते अचो, हिम्मत कयो। अल्लाह अवां जे कदम कदम के कबूल फरमाए। थोड़ो थोड़ो सुरी चो, थोड़ो थोड़ो, पोया ईंदड़ जमायत के तकलीफ़ न थे। काबिल सद एहतराम उलमाए किराम ए हाज़रीन जमात, 4 रजबुल मुरज्जिब 1442 हिजरी मदरसा अरबिया तालीमुल इस्लाम सिद्दीकिया गोठ फजल मोहम्मद खान कोलाची बेश्तिया के अंदर हजरत मौलाना अब्दुल्ला साहब कोलाची, मौलाना अब्दुल शकूर साहब कोलाची जन जे सरपरस्ती में ऐ जमायत जे तावन सां ही दीनी जलसो मुनक़िद थियो आ। अल्लाह पाक समूरन की हाज़ुरी कबूल मंजूर फरमाए।
आमीन आस्ते चओ तोड़ ॾाढिया सुभान अल्लाह भी भली आस्ते चओ तकबीर जो नारो भी आस्ते सिर्फ़ ॿ ॻाल्हियूं ॿुधो त जीअं ॾींहुं सजाओ थिए क़ुरान पढ़ूं था चौथों हिसो हिकु हिसो नारा हिकु हिसो सुभान अल्लाह टियों हिसो उथी बीहो चौथों हिसो ॿई हथ मथे खणो हेॾो पिंडाल हेॾो जलसो लख रुपया ख़र्च जेके जलसे में आया आहिनि उन्हनि जे नियत ते शक ई न आहे अगरि हिकिड़े मौलवी साहब सॼी जमायत खे चओ उथी बि हा कयो कुराड़ा बि उथनि जवान बि उथनि मथो मां चयो मान झट खां पोइ ॿिया ईंदा जेके चवंदव सुम्ही करे हा कयो घर छॾे कम छॾे जो तव्हीं आया हो त कंहिंजे करे हथ खणो उथी बीहो हिम्मत कयो वारो कयो क़यामत थी अचे छा क़ुरान करीम खे अल्लाह ताला इंसाननि जे लाइ हिदायत ऐं नसीहत करे मोकिलियो आहे रुमाल वेढ़णो चोरी चकारीअ में ॻोठनि में घुमाइणो फ़ैसलनि में क़ुरान खे टेबल ते रखणु वरी उन ते 100 रुपया पैसा रखणु इन जे लाइ क़ुरान मजीद न आयो क़ुरान मजीद आयो आहे त इन जी तिलावत कयो ऐं क़ुरान पाक जे ॾसियल हुकुमनि नसीहतुनि ऐं पैगाम ते अमल कयो पोइ तव्हीं रुमाल हिक ॿिनि जे जाइ ते हिकु वेड़ियो या उथी बि बीठो क़ुरान जे अदब में त इहो पंहिंजी जॻह ते तव्हांखे नियत जो अजुर मिलंदो पर वॾे में वॾी ज़िमेदारी आहे क़ुरान जे फ़ैसलनि खे मञणु फरमाई या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफाउन लिमा फिस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन ऐ इंसानो मगरिब में या मशरिक में शिमाल में या जुनूब में रंग जा कारा हो या भूरा कद तवांजो बिंदरो है या डिगा हो अमीर हो या गरीब मिस्कीन हो या मजदूर जमी इंसानन के अल्लाह पाक सडे करे फरमायो त ही मुझो कुरान जेको मां अवां दे मोकलिया पियो इन जो मकसद आहे वाइज़ो नसीहत हिदायत जा भरपूरा समूरे कुरान के हुकुमन के मञे करे पंहिंजे दिल में जगह दई करे जिंदगी गुजारजो जडे तवी कुरान के राजी करे मरे वियो त यो कुरान भी तवां के राजी कंदो बाकी खत्म न इन जे डटन ते न हलजाए तो पोयों खत्म पढ़वा मुला मौलवी इंदा सजे तालके जा तालिब इंदा मौलवी इंदा पो बाकरा पो गोश्त पो मशीन जा तिक्का पो जर्दो 3 किस्म बिरयानी 2 किस्म पो ये छोकरा पढ़ंदा वठ वठा थींदा पो इन व्याज खोर के भी कब्र में जन्नत मिलंदी छोकरियों वेहारे मरियो परावा बन्ना सोरींदो फैसलन में कूड़ी शायद जी दई मानू ते चटियूं हणंदो हो जो पढ़ाईंदो हो न्याणी तो 5 लाख वठंदो हो पो ये खत्मा तो के कोन मता गो डटो दई ए कम कढियूं वजाई यो मुंजो वायदा बियो वरी मता गो बियो है तो कन मां पंहिंजी पियो गाल कया अल्लाह सभिनी के अमल जी तौफीक करे अज असा नजर प्या कयूं त इहो ही इंसान इहो ही मुसलमान कुत्ते के त हराम समझे पियो खिंजीर के मोल जानवर के पर व्याज के हराम न पियो समझे इन जे सीने ते गोली रखी करे चो तो कुत्तो खाइणू थी चौंदो गोली खाइंदुम कुत्तो न खाइंदुम पर व्याज किया पियो खाए मौलाना एडो वडो हराम आ जैसा कुत्तो खिंजीर न पुजे तवा उलमा को बुधवा जण सच्ची अमड़ सा जिना कई
जंहिं व्याज वरितो मौलाना जेकॾहिं मूं जहिड़ो मुला मौलवी कंहिंखे फ़ोन करे न त फलाणो माण्हू तो वटि आयो थी इन जो कमु कजांइ ख़बर बि आहे त व्याज ते पैसा वठण जो आहे छड़ो मां फ़ोन कई न त इंदल्लाह जीअं वठण वारो मुजरिम ॾियण वारो तीअं मूं जहिड़ो मुलो बि कंहिं लिख पढ़ कई को अहिड़े माण्हूअ खे गाॾीअ ते खणी वियो कंहिं अहिड़े माण्हूअ खे चांहि पीआरी कंहिं अहिड़े माण्हूअ सां इहो एॾो वॾो 27 माण्हू व्याज खोर सां गॾु आहिनि अॼु उहो व्याज असां ॾे कणक जे तीले तीले में कमंद जे फड़े फड़े में खजीअ जे हिक हिक चपड़ीअ में पर जेको घर पिया ठाहियूं उन जे बि सिर सिर में गाडर टीअर में व्याज आहे चिट्ठी अॻु में ॿोलियुनि खे लिखबी न आहे नंबर पहिरियों ई आदत ख़तमु करे छॾियो नंबर ॿियो जेको चिठीअ ते मौलवी वाइज़ करे इहो बेवकूफ़ ख़तीब आहे हे सॼो क़ुरान भरियो पियो आहे इन जे रोशनीअ में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कबियूं ऐं कंदा हूं ऐं मजबूरी आहे ख़ासि करे मुंहिंजी इन जे करे घटि में घटि वाइज़ मूंखे हले बसि 4-4 ॾींहं घर सुम्हियो पियो हूंदो आहे अवां कोलाचिन खे अलाए कंहिं मथे में विधो मूं जहिड़े खे बसि अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे मां सम्झी त वियुमि जेको लिखियलु आहे पर मां इन ते उअं ई बि ॻाल्हाईंदो आहियां चिठीअ में 2-3 ॻाल्हियूं थींदियूं आहिनि हिकिड़ा चवंदा पाण में विढ़ियल हूंदा आहिनि पोइ लिखंदा आहिनि पोइ कंहिं न कंहिंखे मौलवीअ चई विधो पोइ पाण में ॻोठाणा विढ़ंदा पोइ मौलवियुनि खे बि 2 गारियूं ॾींदा त मसवाड़ी आहिनि किराए ते वाइस था कनि इन जे करे न पाण बचनि जहिड़ा अलाह ख़ुशि रखे जंहिं बि लिखी आहे रब तव्हांखे सलामत रखे आमीन चओ कुरान पियो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलुर रिबा वाह कुरान कुत्तो खायूं गॾो खायूं को अचे तव्हां ॾिसोसि भाकुर पाईंदोसि शरबत जी सलाह दूध पती पीओ 2 बिस्किट खाओ पोइ व्याज खोर खे कीअं भाकुर पाए सोफ़े ते वेहंदो साईं थधो पसंदि कंदो या गरम धूड़ पसंदि कंदो मिटी विझेसि बूथ में हिकु लप हुनखे बि संदे पाण खे विझ जॾहिं ख़बर आहे त व्याज खोर आहे व्याज खां सवाइ हिन जो धंधो न आहे त क़ुरान थो चए अहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा पर क़ुरान हीअं बि थो चवे उलमा वेठा आहिनि फ़इल्लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही आए क़ुरान सदको वञा गाॾियूं घणियूं ॾिठियूं अथमि आलम हूंदा मां बि टप ॾेई तरी वेठुमि त वक़्तु पंहिंजो न विञाया ईंदा त बसि कंदुमि न ईंदा त अॼु मुंहिंजो इरादो मूंखे जलसे वारनि चयो 1.5 कलाक मां जो ॿपी ॿधल आहे पर ॿुधो दिलि सां हे जलसनि में हुलड़बाज़ीअ खे ख़तमु कयो क़ुरान ॿुधो अलाह अमल जी तौफ़ीक़ ॾे बसि आमीन ब्यास ते चओ या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलुर रिबा ऐं ईमान वारो व्याज न खाओ कंहिंखे थो चवे रब ॻाल्हायो हे तव्हीं सभु कलमे वारा वेठा हो न हा तव्हांखे थो रब चवे या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसुम मिन अमल शैतान फरमाई नशो करणु जुआ करणु धारा हणाइणु रब खां सवाइ कंहिंजी पूॼा करणु इहे सभु शैतानी कम आहिनि थोड़ मुला तावीज़नि जा मार्केट खोली वेठा थी नथी थई छा शादी छो देर कई थी मुंहिंजे लाइ कंहिं न ॾसियो ई छा अॻिम त पाण छड़ो हूंदो वांढो पर जे हूंदसि बि त साल उन ज़ाल सां न लॻी हूंदसि हे ॿियनि खे त वेठो तावीज़ ॾे कहिड़ी खपाई कहिड़ा पहिरें नंबर जा अॻे हूंदा ॿिया दुकान के मार्केट ठगिन जा हाणे असां जहिड़ा जुबा कुबा रुमाल पायूं हेॾा वॾा तुरा छॾियूं ऐं मार्केट खोलियूं वेठा आहियूं कमु ठाहे जाए या ठाहे जाए हा पैसा हेतिरा लॻंदई ॾिसूं त घणा ॾींहं थो तूं हले ड्राए ठाहिणो ॾिसूं न हिकु ॾींहुं त तोखे मरी कबर में हलणो आहे न चओ समूरा व्याज हराम आहे कंहिं व्याज खोर जी पारत बि कंहिंखे न कयो कंहिं व्याज खोर जे विच में शाहिद बि न थी
के व्याज खोर जे विच में तू अची करे टंग भी न अटकाए छो त व्याज खोर के बाहि साड़ियूं पई थी मता तोखे भी तो अची वञई ला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार बाहि जे वेझे वञण सां भी शोला बाहि जा ईंदा आहिनि हिन ज़ालिमनि खे बाहि वकोड़ियूं बीठी आहे मथां तोखे साड़े भली ॾिसण में तस्बीह हुजेसि मेंह जे ज़ंजीर जेतिरी पर व्याज खोर हराम खोर आहे भले जो उॾरंदो अचे न हिंचे अची लहे शामियाने ते त तव्हीं चवंदो को मीकाईल आहे असीं न मञींदासीं छो त क़ुर हेॾे बीठो आहे न तवज्जो मुकमिल गोड़ बंदि कयो छोरो अदब कयो जलसन जो इहो क़ुर रब जो या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़ा क़ुर वाइज़ पियो करे व्याज भी न खाओ इहो क़ुर पियो चवे वला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फाहिश 15 सिपारो सूरत बनी इसराइल फरमाई गुनाह फरमाई ज़िना जे वेझो भी न वञो क़ुर थो चए वला तक़रबू मालल यतीम यतीमन जो माल भी वेझो न वञाए खाइण जे लाइ वला तक़रबुल फवाहिश मा ज़हर मिनहा व मा बतन बेहयाई जो कम लिखियल हुजे तोड़े ज़ाहिर बंद कमरे में या खुलियल फिजा में वेझो न वञाए मता को ज़ानी को शराब खोर चवे तो मां कंहिंजी इज्जत लुटी आहे ॿुधी छॾियो अॼु जे हिन जलसे में आयल मुस्लमान हो जेकर कंहिंजे इज्जत में हथ विधो थी त पंहिंजा लोढ़ा ऐं कोट भी कॾी जो भॼी पिया हूंदई हा हिकिड़े बुज़ुर्ग वाक़ियो लिखियो शाह साहब सैयद वेठो आहे एहसानुल्लाह शाह साईं थोड़ो हीअं त थिजो त हेॾो बि मुंहिंजा मखण वेठा आहिनि उन्हनि खे बि मां ॾिसां अॻी में हे 4 क्लाशनियूं रखियूं अथऊं हिक ॿिए खे ॾिसूं ई कोन था बचाओ दिलि में न कजो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे बाक़ी फोटुनि में असां ॼटनि खे मारे वियासीं इहो वाइज़ कोन था कयूं साईं अब्दुल मुजीब बि अगरि चयो फरमाई पुट इहो वाइज़ था कयूं त गिचीअ में थो पए अहिड़ो ज़मानो अञा पोयों अञा ख़तरनाक थो अचे शल रहम करे आमीन त चओ उन बुज़ुर्ग वाक़ियो लिखियो त हिकिड़ो शख़्स घर आयो ॾिठई त उनजी ज़ाल रोए पई घर में पुछई छो थी रोए को विड़ियो थी चए न विड़ियो कोन्हे चए रोए छो थी चई मिड़े का ॻाल्हि आहे चए न ॿुधाए चए ॿुधाए न जहिड़ी न आहे चए न ॿुधाए चए ॿुधाए त तूं बि सच ॿुधाईंदे चए हा चए सुबुह सुबुह जो हिकिड़ो फ़क़ीर आयो पिनंदो पियो वञे बा ख़ैरु खणी में अटे जी लप हथ में जो ॾिनो मांसि त हथ खे काबू करे पी रहियो धारियो फ़क़ीर वाह सम्झ में अचे थो वाइज हथ खे पकड़े पी रहियो त मां हथ छॾाए अंदरि हली आयसि रोआ पई त हे छा थियो हयातदार औरत इज्जत वारी गैरत वारी त ज़रूर रोंदी बाक़ी तो घुमन थियूं एनजीओज़ में भी बाहर मैदानन में भी मथे ते रो कोने लटो कोने वडो बुरको भी कोने अदियूं असांजूं बाज़ारनि में जी गौशाले जी गऊं घुमंदी आहे ऐं मर्द होटलन ते लाबारो माईअ खे करिणो आहे लूसण माईअ खे करिणो आहे ॿार माई परचाईंदी गाह माई कंदी कुतिर माई कंदी लटा माई धोअंदी सॼे घर जा थांव अधी धोअंदी मानी पचाईंदी सुबुह जो मुछ खे तेल हणी सिधो बाईपास जे होटल ते दूध पती ॾिजाए धूड़ पती पीओ नक कोन्हे जा लूसण कोन्हे पानी कोने जे नक अची त लूसण जो थी पानी त जाम आहे मुल्क में पोइ वरी छा चवंदो ॿार मुंहिंजी माई मर्दनि जहिड़ी आहे वरी जैसा यारी होटल ते हूंदसि न उनखे बि वठी ईंदो घर हलो बच्चन सां वेहो हली पोइ वरी महीने ॾेढ खां पोइ रसो खयूं पियो घुमंदो छा वियो थी बकरी वई आहे बकरी न वई आहे अधी वई ए टच मोबाइल फेसबुक माइन के ईंदा जॾहिं ॾाढनि वारा ई नथा बचनि त हे काथो बचंदियो किलो गोश्त जो चना पंप तो वठी आहे मुर्गीअ जो त हिकु गोथरी ॿी गोथरी वरी हीअं मथे कयूं ईंदे वरी घर बि चवंदे ताक़त ते रखो या फ्रिज में मथां ॿिली आहे को ॿिलो लप ॾे हेॾो खोड़ ॿिला ऐं कुता ॿाहिरि घुमनि पिया असां जूं अदियूं बि घुमनि पियूं हे वरी वेठो आहे ख़ुशफ़हमीअ में
इंशाल्लाह रात ताईं त न विसरंदो वाइज पोइ बदल मां बि न आया हाँ सही आहे ना वठी आ मुर्गी हीअं खणी रखो अची हेॾी असांजी अधी न्याणी घुमे पई वे छोकिरा पुट हे पियो चए त मां रोशन ख्याल आज़ाद ख्याल असां हिन रोशन ख्यालीअ खे कोन मञीदासीं असां हिन खे मञीदासीं या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिका या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिका व निसाइल मोमिनीन न वठी जो टीवियूं घरनि में टोकरा लानत जा न हणो छतिन जे मथों अजो मुल्ला मौलवी तालिब कारी भी न मोबाइल जे बीमारी को नथा बची सकन त घर न बची सकंदो ऐं अर्ज पियो कया अल्लाह जो वास्तो भी तव पटको मेड़ भी तव अगर वियो आकरे जलसे में तो बांगो जो मस्जिद जो उन चयो से टाइम थी बांग जो मां बांग दई चा पोरी पंजो हमा जो वनी लाउट भी खोलियई त रिंग वगसे उते पे चे मां बांग सो जा झट तरसी पो गलाए जो पेशमाम मुसले तई तो गलाए तो मां हां तकबीर दी लगे झट पो गलाए जो कारी कुरान जो 4 तालिब हिफ्ज़ जा आगे बैठा त मोबाइल न कुरान ते रखी बैठो खुदा जो खौफ कयो इन जलसन जो फायदो हासिल कयो या इन जे लाइ हुई चंडरी त मां हुतो निकतो हाणे पुजा तो दिल न घबरायो ही खच्चर खलो त हाणे आयो आ कुरान पे चले या अय्युहन नबियो कुल अज़वाजिक कोलाची बिरादरी वारो तवा तो उई बेइज्जती हो दुआ गुनदाऊ ने अल्लाह बेइज्जती करे पोइ त 4 बिश्त न लाइ 5 8 10 त हुंदा मिड़ई मां आयो आ ताके रिझाइण अल्लाह तवा सभिनी जो दुआऊं कबूल करे पर मुझो बयान हसास आ इन जे करे दिल में जगह दिजो या अय्युहन नबी कुल अज़वाजिक नबी जो बीबियों सारी दुनिया जा पीर वली मौलवी वडेरा खान भोतार बुधो जे उमरा करण विंदा हो रोज़े अतर ते हाज़री लगाण विंदा हो वरी असां जेड़न जे वाइजन ते चिड़ंदा हो त इन के वाइज ते न घुरायो न घुराए भी रिज़्क जो मसलो कोने हक पहुंचाणो आ ॾियण वारो रब आ जेको कुतन बिलन के खराए थो सागे भी दीदो काबू कर पाण वट वाइज जेकर उमरा भी करे पियो हज भी करे पियो रसूल जे शफा में उम्मीद थी त रब रसूल जे बीबिन के पियो चए त पंहिंजे बीबिन के सोना चो त पर्दो कन निकरन त चादरू ढकिन छा में लिखल आ उहे नबी जो घर वारियूं जंहिंजे लाइ कुरान पियो चए वतय्यबातु लितय्यबीन वतय्यबून लितय्यबात उहे रसूल जूं बीबियूं इन्नल लज़ीना यरमूनल मुहसिनातिल गाफ़िलातिल मोमिनात कुरान पियो चवे सोना जेके तोखे घर वारियूं मां रब ॾिनियूं आहिनि उहे मोमिनियाणियूं भी आहिनि उहे तक़वा वारियूं भी आहिनि नेकोकार भी आहिनि पर उन्हनि खे गुनाह जी ख़बर ई नाहे हाँ खबर है असां वारनि खे खबर कोने ते केर तो झुमरी वणे वाइज भी बुधे जलसा भी बुधे तबलीग में भी वने जेरी पुट जी शादी आ त इको साउंड जा ए घुराए करे और मौसीकी जा मथों डब्बा रखी एक गोठ मो बे मो पुट पणाण वने अजू भी झुमरी डाडी कुराड़ी भी झुमरी हे भी झुमरियूं पियो हणे पो मां किए न चवा त तू कुरान सा दीन सा सच्चो ही या ठगू ही पुट जी शादी आ 36 लखड़े जी धुड़ पई दी पुट के भी तोके भी 36 लखड़ो हाने शराब पे हलन हाने स्टेज ते साज़ गानन जा धुम 2 महीना तारीख बद शादी जी 2 महीना भितन ते ये साउंड रखया फरमाइश जा गाना एड़ा जो जन जिना जी दावत आ पो न शख्स चयो माई साहब जो दाह दिनस गाल याद थो पो न शख्स छा चयो चंहिंजे करे अॼु ॻाल्हि दिलि वारी कई थी तो मां भी ॿुधायां 4 ॾींहं अॻु में हिकु धारी औरत जे हथ में मूंखों भी हथ पइजी वियो उहा भी हयातदारी छॾाई वई चई जेकर तूं अहिड़ी हरकत कई त तो में भी हथ पइजी आ
मदागो वडेरो चवे भोतार चीफ सरदार खान मुकदिम चीफ मुकदिम एसएचओ एसपी को पीर को गादी नशीन तो मां कंहिंजी इज्जत लुटी बंद कमरे में या बंद बंगले में मुझे जी वणे थी ऐश पियो कया अज मां कुरान हथ में खणी पियो चवा मुझे पाक नबी फरमायो आ जै कंहिंजो लोड़ो लताड़ियो समझ तो पंहिंजो कॾो को वयुस भली बिजली जो तारा हणा है स्टील की दीवार कट रहा है मथों चौकियों हणाए मानू बिहार त कई धारे जी नजर न पे कम खत्म थी इन जे करे कुरान चयो फन की हु माताब लकुम मिन निसाए मसना व सुलास व रुबा हिक गो बिन गो टिन गो चैन ते पुज पर इज्जत हया वारो कम कजाए कदे बे पासे नजर न कजाए सदको अञा कुरान नबी से फरमायो मां मेराज जी रात दिसी आयो में त जानिन जे निर्णन निशानन ते उहे शर्मगाह ठहला उन मो गंद वहे पियो पियन पिया अब हेडे थी बचाई तुझी लाइट मुझे तंग कदी मुंजा मिठा अज असा पान के आजाद पिया समझूं हे कुरान नसीहत पढ़जी आयो आ हे कुरान वाज पढ़जी आयो आ कोलाची साहिबो भली चुम्मी जो मिठियों जो कुरान के सीने सा लगायो पर कुरान जा हुक्म मञो उहे रसूल जो घर वारियूं जेके मोमिनन जो अमड़ियूं हन जन जे लाइ कुरान तो चवे सोना मुहम्मद जी तू पाक है ती तुझू घर वारियूं भी पाक हन अब नबी ये निकाह में जेके औरतूं आयूं हुंदियूं रब जी परमिशन सा हित जे करे को मलंग मवाली भौंके त असांखे उन जे भौंकण सां बदल कोन्हूं जंहिंजे निकाह में रब पियो ॾे त हे न्याय हे औरतूं तुंहिंजे निकाह में तुंहिंजे मुनासिब हिन उहो रब जो मसइलो हो जेको नबीअ खे ॿुधाए पियो रब बोड़ पियो ॻाल्हाए त साईं बोड़ न खाइजो मोमिन ज़हर आहे तवजो छाजो बोड़ आहे हिकिड़ो माण्हू बीहारियो संजीदो जेको हिन स्टेज जो गोड़ ख़त्म कराए बोड़ पियो ॻाल्हाए नबी पाक सां तवजो कयो तव्हां वेठल अॼु तूं न रसूल जे घर वारनि ते आङुरियूं थो खणे मतां रब हथ भञी छॾई अॼु को मौलवी को पीर फ़कीर शादी तो करे कंहिं घर मां त 1000 दफ़ो सोचे थो त हे घर सही आहे सही न आहे मुंहिंजे लाइ ठीकु आहे नबी जातो निकाह पियो करे जाते रब पियो चए वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु युहा रब जो अबू बकर सोने वटो उमर सोने वटो रसूल शादियूं कयूं त छा रब के खबर न ही त रसूल जा दुश्मन आहिनि तोखे हित खबर पई आहे घोटकीअ में वेठो तो लबाड़ हणे मता ज़बान खुदा रातो रात पटे छॾई नबीअ जे सहुरनि खे तो ॻाल्हाए उम्मत जूं अमड़ियूं हिन नबी पाक जूं घर वारियूं चो चो उम्मत जो हाय पाक हिन चो समूरा उन्हनि खे तो कुरान चवे या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन दुआ कयो तरफ हया वारी इज्जत जिंदगी नसीब करे आमीन तो चो ना समूरा बोलो ना असांजो हाल बिगड़ी वियो आहे असां ते काफ़र खिलन था अॼु मां तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधायां हे वणनि जा चूंडा थींदा न वणनि जा मां हिकिड़े इलाइक़े में चूंडो पियो हले उते मायूं चूंडो पियूं कनि पर सभिनी जा मुंहं ढकियल शाह साहब वणनि जूं काठियूं ॿधलां हिते हीअं ॿाहिरि निकितलां उन जे मथां रवो छॾियल हिकिड़ो शख़्स बीठो मां चयो ॾे ख़बर कंहिंजी पोखा जे मुंहिंजी आहे साईं अलाह पाक ॾिनी आहे मां चयो हे चूंडे करण वारियूं अमड़ियूं वधियूं चए हे माड़वाई आहिनि उमरकोट जे इलाइक़े खां लेबर ईंदी आहे हर साल के साल थिया आहिनि हिते आया आहिनि रहंदा आहिनि असां कॾहिं उनजो मुंहुं न ॾिठो आहे अचनि बि परदे में मोटनि बि परदे में चूंडो कनि बि परदे में इहो कमु कंहिंजो हुयो हथ ॿुधायो इहो कंहिंजो कमु हुयो अॼु वधी असांजी घुमे पई बकरी ॿाहिरि निकिरंदी आहे बि पेर खणबो आहे त मथां कंहिंजे गाह में वञे ऐं को जंग न भञेसि हे अधु राति जो निकितल आहे ईअं न मोटिजाए 12,000 वतियूं अचिजाए भले 3 ॾींहं लॻनि शर्म तुम्हें आती नहीं मगर
दीन छड़ो इनके समझो आ त वाइद जलसा ए तबलीगा बियो टियूं कुरान इन जो नालो आ तो कुरान जे हुकुमन ते हल। अज जे इन जलसे में आयल मुसलमानो अकीदो भी दुरुस्त कयूं वञो, अमल ते भी नजर कयो, खत्मन जे आसरे ते न हल जाए। मुझे मदरसे में हिकिड़ो आयो चइजे अबे जो ख़त्म हुआ 25 ख़त्म पढ़ाए जो तालिबन खां ॼणा मां खिलियुमि चइजे खिलियो छो मां जो पिणे के दोज़ख में ॾिठो थी जा 25 ख़त्म है क्या मासूम तालिब है तारा एतिरा पढ़ी सघंदा ख़त्म 1 2 3 25 ख़त्म तुझे ईमान अमल ते दारो मदारा जे कुरान के खिलाए वियो है तो इंशाअल्लाह कब्र में रब खिलाई दी क़यामत में। जे कुरान के रोवारे वियो है ना तो क़यामत में तुझे अखिन मो रत जा गोढ़ा दुनिया ॾिसंदी। अज तू कुरान के हुकुमन से मजाक पियो करे, व्याजखोर भी मजाक पियो करे, अबे अमर जो ना फरमान न्याणियों विहारण वारो अशा मथा थी आ छोकिरिन जा तभी पढ़ाण ला तैयार ना है। पुछेस त चवंदो थदी मिट्टी आ सती जती आ कब्र सां निकाह तस वो डी जड़ी कुरान दो फरमाए रब पुछा कंदो भी अय कुतलत ओ न्याणियों दुनिया जूं बुधायो तवा सदोरियों हयादार हुयूं तवा के पंहिंजे अबे अमड़ केड़े डोह में कत्ल कयो। न्याणी विहारणो माना कत्ल करणो। पुट खे त चओ थदी मिट्टी आहे मिड़े खैर आबा हाणे वरी कब्र में पियो शादियूं कजाए रात जो 12 बजे लौंदड़ीअ ते रखी ठुश पाण कोला चुन में त मेजालो टूल प्लाज़ा ते न्याणियुनि खे वेठो तो चई त वेहो न्याणियों असांजो हया इज्जत ऐं गैरत जो खजानो हिन असां वटि न्याणियुनि जी इज्जत हुजे अबे अमड़ जी इज्जत हुजे वडन जी इज्जत हुजे आलमन जो अदब हुजे चओ समूरा साथ आलमन जो ॾींदासीं। वरी हिकिड़ो नओं ग्रुप आयो थी नओं ग्रुप होटल ते वेही पंहिंजे मुंहं सां ख़ैर त आहे मुलनि जो मथो ख़राब थियो आहे हाँ समझो छो न अल्लाह जो नालो थव शैतानी चक्कर में ना अचो। सूफी थी करे फकीर थी करे कई माण्हुनि जे चवण में न अचो। आलमन जी सियासत आलमन जी बसीरत आलमन जी हिकमत के सलाम कर। इहो चंड्रो जेको अॼु हले पियो न जे मुंड में मौलाना न उथना त अञा हे हणी हथ करे आ पर उलमा के रब फतह ॾिनी आ रोब ॾिनी आ जो हिन जा रिथियल फितना सभु मिटीअ में मिली आ। इहो मौलाना फजलुर रहमान के सलाम आ। हे हिते जेको छेड़ा थो कढे इहो तो आलमन जे सियासत ते एतिराज़ करे। तू होटल हलाए बैरो थी तोखे कहिड़ी ख़बर त आलमन जी नज़र किथे आ। हे साईं अब्दुल क़यूम आया आहिनि अल्लाह उनजी सेहत में उम्र में बरकत करे दरगाह ते वेठा हुजनि सुम्हिया पिया हुजनि सच ॿुधायो सभु कुझु न मिलंदो। चओ पोइ अॼु इस्लामाबाद सुभाणे सखर ॿिए ॾींहुं जेकमबाद परीहं पिशावर मौलाना 70 साल जो कुराड़ो मुल्तान में ॾाकण ते चढ़े पियो त मौलवी रोअनि पिया त हीअ उमिरि ॾाकण ते चढ़ण जी कोन्हे इहे छो निकिता आहिनि तव्हांजे करे। चओ समूरा हे अवाम सजो फेल पियो थे मुल्क पियो हथन में वञे। हे कॾहिं जो मदरसा मस्जिदूं बंदि कना हे तबलीगी भी कोन घुमी सघनि या जेके पंहिंजे मुंहं सां विंधको था कनि कुराड़नि वारो। तव्हांखे भी मौलाना ॿाहिरि कढरायो उन पहिरियों ॻाल्हायो त हिन खे कोरोना न आहे हे ॿार घुमनि। अॼु ॾुख आहे असांखे तबलीग वारा हे आम न जेके असांजा फ़क़ीर ईअं त मां बि हंधु खणंदो आहियां सवाबु सम्झी। हे जेके खख खख जेके पलनि था मर्कज़नि में जीअं उज़ईअ जो ढोर पलंदो आहे मां उन्हनि जे लाइ थो चवां। बाक़ी तव्हां त सभु असां सां गॾु हर ॻाल्हि में। अॼु इरादो कयो त उलमा ते तनक़ीद न कंदासीं। चओ समूरा 28 साल गुज़रिया आहिनि हिन महिल इसराइल जो झंडो जेको अरबनि हणी छॾियो हे त कॾहिं जो हणे आ पर रुकावट आलम आहिनि जंहिं पंहिंजा स्कूल ॿोड़े ऐं तबाह कया उहो मदरसनि खे छॾे आ पर मौलवी मदरसनि जे अॻियां बंदि बधी बीह रहिया त तुंहिंजी गोली लॻे सघे थी जीअं सखर में राशिद साहब कयो त मुंहिंजे मथां किरेनू चाढ़ियो पर मस्जिदूं शहीद करणु न ॾींदासीं। इहो सलाम न आहे आलमनि खे।
साईं अब्दुल कयूम को मां माफ़ी वठंदे 2 मिंट दिल जो दर्द पियो अर्ज़ु कयां दुख तो थे त ये आलिम आया सब उते वेठा ये सूफ़ी कोन आया छो तव्हां चवंदा जो त मस्जिद 24 कलाक खुलियल हुजनि छो न आया खुदा जो नालो अथव फ़ैसिलो सही कयो मरी वई त पोइ मर गया मरदूद ख़त्मा न दुरूद अॼु इरादो कयो त जमीयत उलमा इस्लाम सां साथ ॾींदासीं उलमा त घणा आहिनि ॿियो को अची वञे हा त मां 10 मिंट 15 गेले वञा हा पर हिते जॻह न आहे अदब जो साईं तव्हां मोहतरमो साईं आया आहिनि ऐं साईं जन के बि जलसा हूंदा सभिनी जा मुर्शिद आहिनि हर को थो चए त दुआ हेॾे बि घुरो हेॾे बि बसि अॻे माण्हू ख़त लिखंदा हा न लिखी लिखी पोइ हेठों लिखंदा थोरो लिखियो बसि वरी ॿिए दफ़े मिलंदासीं स्टेज वारो साईं जो बि ऐलान कयो ए फ़कीर साईं या सैयद कॾो को वेठो आहे 4-5 सैयद आले रसूल आहे चांडे साहब जो साईं हिकिड़ो मौलूद 4 गियर कढिजाए पर हेड़ी चव ते अंदाज़ तव्हां न ॿुधो हूंदो अथव बि मिसकीन सैयद दुआ